चओ को ऐब नहीं, हर ऐब का मुझो मोहम्मद पाक थी। जो हर ऐब का मुझो हुजूर छा तो चमी छो तो जमात के चमी ये अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद गुस्ताख थी। मां उनके भात हो चवा, मां उनके प्यारो तो चवा, मां उनके दिल घुरो चवा तो असा गुस्ताख ना आयूं, मोहम्मद जे दर्जा दीवाना आयूं। चओ गुस्ताख ना आयूं, दिल भर जे दर्जा दीवाना आयूं। अल्लाह सब चो सुभान अल्लाह। उठो मुझे महबूब में को ऐब नाही, मुझो नबी सोहणो चवा जरूर चो तुम। चंद्र चोरी रात जा, चंद्र चोरी रात जा, तू सही सही करे सिंगार, पर पहुंचे न बिरिया के तोड़े हीला करे हजार। तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो। चो मुझो नबी सोहणो नथो चवे, चो मुझो हुजूर अञा भी चवा तो चंद्र चवाई सच, चंद्र चवाई सच, कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गच, तोड़े तुझे मुंह में बरन मच, तबे मट न कया मोहम्मद घोट जे। सुभान अल्लाह नथो चवी, नंगरड़ो तो कयो थो, छो था मयार ॾियारो। बाद में इलाके वारा चवंदा शायद हे नबी जा गुलाम न हुया, छो तो मयार ॾियारे। सब चो सुभान अल्लाह। वरी मां दोहरां दो, चंद्र चवाई सच, चंद्र चवाई सच, कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गच, तोड़े तुझे मुंह में बरन मच, तबे मट न कया मोहम्मद घोट जे। खोलींदा वञो क़ुरान खे, घर में वज़ुहा वल्लैली ज़ा सजा, मा वद्दाक रब्बुक व मा कला। मुंहिंजा दिल बरा तुझे चेहरे ते नजर पवे, मुंहिंजो क़ुरान खुली तो पवे नबी सुणो आ। चो मुझो हुजूर सोहणो आ, ॻाल्हायो मुझो दिल भर सोहणो आ। इन्ही नबी के नथो सुञाणे, इन्ही आमना जे लाल के नथो सुञाणे। वो कहिड़ो नबी मिलियो आ? ॿुधो सुमर मोरी जे इलाके जा कलमे वारो ॿुधो, अल्लाह जो क़ुरान आवाज़ ॾिनो। घर में लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम। उम्मत इज़ा ॾींदी आहे, मुंहिंजो दिल भर दुआयूं ॾींदो आहे। उम्मत जलावतन कंदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। उम्मत ओझ के इस्तेमालु कंदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। उम्मत कचरे के इस्तेमालु कंदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। उम्मत रस्तनि जे अंदरि कंडा विछाईंदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। उम्मत जलावतन कंदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। उम्मत पत्थर मारींदी आहे, मुंहिंजो नबी दुआयूं ॾींदो आहे। फरमी अल्लाहुम्मा हदी कौमी फइन्नहुम ला यअलमून। मुंहिंजा मौला ए मूंखे सुञाणनि या न सुञाणनि, मां मोहम्मद दुआयूं ॾींदो ईंदो मान। इन्ही नबी जो उम्मती आहियां, इन्ही दिलबर जो कलमो पढ़ियो थी। ओ मुस्तफ़ा कहिड़ो मिलियो थी? मुस्तफ़ा जी माना चूंडियल, पूरी कायनात में। नथो समझे, नथो समझे, पूरी कायनात में चो हिकिड़ो गुल चूंडियल आहे। मुस्तफ़ा जी माना पूरी कायनात में हिकिड़ो गुल चूंडियल आहे। उहो कहिड़ो आहे? जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सल्लल्लाहु, इहो गुल पूरी कायनात में चूंडियल आहे। नथो समझी, नथो समझी। वो कहिड़ो मुस्तफ़ा मिलियो थी? वो कहिड़ो आमना जो लाल मिलियो थी? खोलींदा वञो क़ुरान खे। फरमी मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीयीन।
वाह मुझा दिलबर मुझो महबूब आखिरी नबी दुनिया वारो वरी क़यामत ॿियो नबी नहीं दो क़यामत ॿियो नबी नहीं दो नथा ॻाल्हायो चो ॿियो नबी नहीं दो इन सुणे मुस्तफ़ा के न तो सुञाणे इन आम न जला के न तो सुञाणे खोली था वञो क़ुरान के पर में कुलिया अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीअन को इलाके जो नबी बणजी आयो को कौम जो नबी बणजी आयो को खिते जो नबी बणजी आयो आखा को सिले जो को तालके जो नबी बणजी आयो दुनिया वारो जॾहिं मुंहिंजो सुहिणो नबी प्यारो नबी दिलबर नबी अनवर नबी मुनवर नबी औलाक जो नबी चोना तबक जो नबी उरो मलक जो नबी नूरी नारिन जो नबी अर्शिन फर्शिन जो नबी अगिल जो नबी नबियन जा सरदार आया आमना जा लाल आया कायनात जा सरदार आया तो पूरी कायनात जला नबी बणजी आया जो पूरी कायनात जला जाते रब जी रुबूबियत होंदी चो मुझे मुस्तफ़ा जी नुबुवत होंदी न तो समझी चो जाते रब जी रुबूबियत होंदी चौथे मुझे मुस्तफ़ा जी नुबुवत होंदी न तो समझी आज़ान में अल्लाह जो नालो दुनिया वारो उन आज़ान में चो मोहम्मद जो नालो मां आज़ान जा जुमला छो न जवा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह आसान में चौकल में जाते तौहीदा चौ नबी जी नुबता जाते अल्लाह जो नालो चौथे नबी जो नालो न तो समझी कलमे में जुमला जवा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे इकामत में आगा नमाज का पहिरों जगह तकबीर चई वेंदी आहे अल्लाह जो नालो चौथे मदीने जे मीर जो नालो न तो समझी इन्हीं सोने मुस्तफ़ा के न तो सुञाणे इन्हीं आमना जे लाल के न तो सुञाणे वो कहिड़ो नबी मिलियो आहे वो कहिड़ो आमना जो लाल मिलियो आहे वो कहिड़ो कहिड़ा जो सरदार नबी मिलियो आहे आलम अरवाह जे अंदर अल्लाह सी कॉन्फ्रेंस को ठाही आहे जीअं जो मुंहिंजो प्यारो भाउ बिरादर में मुकर्रम हाफिज़ मोहम्मद अमीन साहब कबूल ही कॉन्फ्रेंस को ठाही उनवान ॾिनई इज़्ज़त मुस्तफ़ा अज़मत मुस्तफ़ा इन भी उनवान ॾिनो जो रब भी उनवान ॾिनो न तो समझी हाफिज़ मोहम्मद अमीन कबूल साहब कॉन्फ्रेंस जो उनवान ॾिनो जो अर्श वारे खुदा भी उनवान ॾिनो अलीजान खान वेठो आहे न अलीजान खान वेठो वियो थी पढ़ दुरूद मुंहिंजे हुज़ूर जे मथां पढ़ दुरूद मुंहिंजे हुज़ूर जे मथां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम बुधो कलमे वारो बुधो आगा हाफिज़ मोहम्मद अमीन कबूल साहब कॉन्फ्रेंस जो उनवान ॾिनो जो रब भी उनवान ॾिनो हो आलम अरवाह जे अंदर फरमाए समूर नबियन के गॾु कयई आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी करे ईसा पैगंबर ते नबी आया रसूल आया पैगंबर आया चौ सब प्यारा आया
चो सब प्यारा आया अल्लाह से फरमायो खोली तो कुरान के फरमा वाइज़ा अख़ज़ल्लाहु मीसाकन नबीयीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। सब चो सुभान अल्लाह, सब चो सुभान अल्लाह। वाह मुझा महबूब कुर्बान वञा तुंहिंजे शान तां, कुर्बान वञा तुंहिंजी इज़्ज़त व अज़मत तां। दुनिया वारो आलम राह जंदर अल्लाह से फरमायो आदम जी मुझा रब जी ओ मुझा नूह पैगंबर जी मुझा रब जी ओ मुझा इब्राहिम नबी जी मुझा रब जी ओ मुझा मूसा पैगंबर जी मुझा रब जी सवाल के नबियन के अल्लाह से आगाज नहीं सर कर तो जवे ओ मुझा पैगंबर चाजला तवा के गल कयम मुझा मौला चाजला गल कहिए पर मैं बुधो बुधो जरे मुझा सोनो नबी प्यारो नबी दिलबर नबी अनवर नबी मुनव्वर नबी लौ लाख जो नबी चोरा तबक जो नबी हुरो मलक जो नबी नूरी नारी जो नबी अर्शिन फरशिन जो नबी अगिल पे जो नबी नबियन जा सरदार जरे ऐलान कर पांजी नुबत छड़े करे मुझे नबी जो उम्मती थियणो पवंदो। चो नबी शान वारो गल्हायो मुझो हुजूर बस थोड़ी झलक रे मौलाना मोहम्मद आसिफ साहब दामाद बरकाह तुमरा लियो ऐं सैयद मोहम्मद अबू बकर शाह सैयद सादात अची विया आहिनि। मां वधीक हाल थियण थो चाहियां पर थोरो सोणे हुसैन जी शान जी झलक ॾेई करे मां पंहिंजे मारूज़ात खे ख़त्म थो कयां। पर दुरूद मुंहिंजे हुज़ूर जे मथां, पर दुरूद मुंहिंजे महबूब नबी जे मथां। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। चो सोनो हुसैन भी शान वारो अहल बैत जा गुलाम आहियो या न आहियो? चो सा अहल बैत जा गुलाम आहियूं। चो असहाबे मोहम्मद जा गुलाम आहियूं। असां सभिनि खे मञण वारा आहियूं। चो कंहिंजा मुनकिर न आहियूं। चो कंहिंजा मुनकिर न आहियूं। सभिनि खे मञींदो दर दर ते होको इहो ॾिनो आहे, दर दर ते ही पैगाम ॾिनो आहे। असां सभिनि खे त मञो ईअं जीअं अल्लाह जो क़ुरान थो चवे। सच तो चवां, सच तो चवां। हाँ सभिनि खे त मञूं। बसि सोणे हुसैन साईं जी थोरी शान जी झलक ॾेई करे मां सैयद सादात जे विच में हायल थियण थो चाहियां। वाह मुंहिंजा हुसैन चो वाह मुंहिंजा हुसैन रज़ियल्लाहु ताला चो वाह मुंहिंजा हुसैन सभु चो रज़ियल्लाहु ताला अनहु। वो सोणो हुसैन थी प्यारो हुसैन थी दिलबर हुसैन थी चो शाह हुसैन थी चो शाह हुसैन थी। दुनिया वारो जजला मुझे से फरमायो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। सुनो हुसैन मुझो वा मां सुने हुसैन जो आया। दुनिया वारो नबी जे नवासे के न तो सुनाने वो सुनो हुसैन थी तो भी नमाज पढ़ी मां भी नमाज पढ़ी वलियन गौसन कुतुबन अब्दालन भी नमाज पढ़ी सभिनि जी नमाज और थी। जो सुने हुसैन जी नमाज और थी। चो सोने हुसैन जी नमाज और दिए सजदे तो सबने किए सजदे तो सबने किए मगर हुसैन के सजदे का अजीब अंदाज है। ये वो सजदा है जिस पर खुदा को नाज है। न मस्जिद में न क़सा में न मस्जिद में न क़सा में न काबे
के दीवारों में हुसैन ने सजदा किया तलवार के सायों में। नबी नाना नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। आखिर दावा।